जय श्री झूलेलाल। दोस्तों अॼु असां तव्हांखे भॻवान श्री झूलेलाल जे अहिड़े मंदर जे बारे में ॿुधाइण वारा आहियूं जिते मुसलमान ऐं सिंधी ॿई गॾिजी करे कंदा आहिनि पूॼा। जी हा दोस्तों, जिते मुसलमान ऐं सिंधी यानी सिंधी हिंदू गॾिजी करे कंदा आहिनि पूॼा पाठ ऐं सेवा। जी हा दोस्तों, इहो मंदरु अथवा इहो मंदरु ऐं मस्जिद ॿई गॾिजी करे संयुक्त ठहियलु अथव। इहे स्थित अथव पाकिस्तान जे अंदरि। जी हा दोस्तों, इहो मंदिर मस्जिद ठहियलु अथव पाकिस्तान जे अंदरि स्थित। पाकिस्तान जे अंदरि हैदराबाद का लगभग 50 का 60 किलोमीटर अॻियां या पोइ इहो टंडे खां लॻभॻि 20 किलोमीटर अॻियां पासे में 20 किलोमीटर पासे में इहो स्थान पवंदो आहे। हिन स्थान खे चवंदा आहिनि उडेरा लाल ताहिर शेख मंदिर मस्जिद। जी हा दोस्तों, इन स्थान खे चवंदा आहिनि उडेरा लाल ताहिर शेख मंदिर मस्जिद। जी हा दोस्तों, आख़िर इनखे ताहिर शेख छो चवंदा आहिनि ऐं उडेरा लाल मंदिर छो चवंदा आहिनि, इन जे बारे में बि असां तव्हांखे हिन वीडियो जे माध्यम सां सॼी जानकारी ॾियूं था। असां तव्हांखे मंदिर ऐं मस्जिद जे ॿाहिरि जी दीवारूं ऐं गेट इत्यादि ॾेखारूं पिया, केतिरो वॾो केतिरो विशाल आहे। इहो मंदिर मस्जिद ॾाढो 100 साल पुराणो आहे, जेको सिंध पाकिस्तान जे अंदरि स्थित आहे। दोस्तों इन मंदिर मस्जिद जे अंदरि 2 पार्ट ठहियल आहिनि। हिकिड़े पार्ट में त मस्जिद आहे ऐं ॿिए पार्ट में मंदरु आहे। मस्जिद वारा मंदिर जी बि शेवा कंदा आहिनि ऐं मंदिर वारा मस्जिद जी बि शेवा कंदा आहिनि। ॿई गॾिजी करे हिननि ॿिन्हिनि मस्जिद जी शेवा कंदा आहिनि। त दोस्तों जीअं हिन अंदरि तव्हां एंटर कंदा त ॾाढो वॾो हिकिड़ो घंट आहे जंहिंखे वॼाइण हिकिड़ी रीति आहे कि जीअं तव्हां हुनखे वॼाईंदा त अंदरि इतला थी वेंदी आहे कि को हिंदू उहा दर्शन लाइ करे आयो आहे। जी हा दोस्तों, ॿियो तव्हां जीअं थोरो अॻियां वधंदा त उते 2 गेट ठहियल अथव। हिकु गेट में 2 घंटियूं लटकल अथव। उन्हनि 2 घंटियुनि जो संकेत थींदो आहे कि इहो मर्दानो स्थान आहे, हितां मर्द एंट्री कंदा मंदर लाइ करे। ऐं ॿियो जेको दरवाज़ा उते 3 घंटियूं लटकल अथव। इन्हनि 3 घंटियुनि खे वॼाइण जो मतिलबु आहे कि हाणे लेडीज़ूं अंदरि दर्शन लाइ करे अचनि पियूं त जेका अंदरि दर्शनार्थी थींदा आहिनि उहे हिकु पासे ते थी वेंदा आहिनि। त ॾाढे ई सुठे नमूने ॾाढे ई सुहिणे नमूने सां गॾु हिन मंदिर मस्जिद जो जेको चीज़ आहे न निर्माण कयो वियो आहे। तंहिंजे अलावा तव्हांखे ॿुधायल आहियूं कि दोस्तों उन ज़माने खां वठी जॾहिं बि मंदरु ठहियो हूंदो कई 100 साल पुराणो आहे, त उन ज़माने खां वठी अॼु ताणी हिते हिकिड़ो ॾाढो वॾो ढोल नगाड़ो पियो अथव, जंहिंजा दर्शन बि असां तव्हांखे करायूं था। इहो ढोल नगाड़ो नियमित वॼंदो अथव सुबुह ऐं शाम जो। जी हा दोस्तों, सुबुह ऐं शाम जो वॼंदो आहे ऐं हिन ढोल नगाड़े सां गॾु भॻवान झूलेलाल साईं जी आरती आराधना थींदी आहे। इन मंदिर मस्जिद जी ॻाल्हि करूं त दोस्तों इन मंदिर मस्जिद जे अंदरि जेको इहो झूलण साईं जो आहे इहो मंदिर आहे ऐं मस्जिद जे अंदरि ताहिर शेख जे नाले सां हिकिड़ी मज़ार ठहियल आहे। आख़िर ताहिर शेख केरु आहे जेके मुसलमान मञंदा आहिनि ऐं भॻवान झूलेलाल साईं त असांजा ईष्ट भॻवान आनी आहिनि। त इन जे बारे में बि असां चर्चा कंदासीं। वीडियो हटाइजो न, हिन अंदरि ॾाढी कुझु असां सिंध जे मंदर जी जानकारी खणी करे आया आहियूं। त कृपया सॼो वीडियो ॾिसिजो, तव्हांखे ॾाढो आनंद ईंदव। हिन अंदरि ॾाढी कुझु जानकारी अथव। त दोस्तों जीअं कि हिन मंदिर जे अंदरि तव्हां ॾिसंदा 4 चिराग यानी कि 4 दीपक 4 चिराग असांजा 4 चिराग तंहिंजा ॿरनि हमेशह। त दोस्तों उहे 4 चिराग हिते नियमित ॿरंदा आहिनि, इहे अखंड आहिनि। ॾीआ दोस्तों उन समय खां वठी अॼु ताणी ही ॾीआ अखंड जोत हिते ॿरंदियूं रहंदियूं आहिनि, जंहिंजा दर्शन असां तव्हांखे करायूं पिया नियमित। हिते पिंगो बि रखियल आहे भॻवान लाल साईं जो ऐं पूरो नियमित असांखे कंटिन्यू दर्शन करायूं पिया। ऐं इहो उहो स्थान अथव दोस्तों, इहो उहो स्थान आहे कि जॾहिं झूलेलाल साईं पंहिंजे दिलि में सोची कि मूंखे हिकिड़ो स्थान ठाहिणो आहे कि जिते वही मां प्रचार प्रसार करा धर्म जो, त उहे ख़ुदि जे यानी कि नसरपुर खां निकिरी करे हिन हंधि आया हुआ। इहे जेके असां तव्हांखे मस्जिद मंदिर ॿुधायूं पिया, जेको मुसलमाननि जो बि तीर्थ स्थान आहे, सिंधियुनि हिंदुनि जो बि तीर्थ स्थान आहे, त चवंदा आहिनि कि झूलेलाल साईं हिते आया हुआ ऐं हिते आया हुआ। उन खां पोइ हिते स्थान खुदियो जिते हिननि जप तप कया ऐं जिते वहींदा हुआ। त उहो उन कोठी जा असां तव्हांखे दर्शन पिया करायूं कि आख़िर भॻवान झूलेलाल साईं किथे वेही करे प्रवचन इत्यादि कंदा हुआ, पंहिंजे शिष्यनि खे ज्ञान इत्यादि ॾींदा हुआ। त ही दर्शन अथव भॻवान श्री झूलेलाल साईं जी बैठक जो, जिते भॻवान झूलेलाल साईं वेहींदा हुआ ऐं प्रवचन इत्यादि ॾींदा हुआ। जी हा दोस्तों, ही तव्हां कंटिन्यू दर्शन करो पिया। इहा भॻवान लाल साईं जी बैठक आहे जिते वेही करे प्रवचन इत्यादि वग़ैरह कंदा हुआ। तंहिंजे अलावा दोस्तों झूलेलाल साईं जेकी चंपल पाईंदा हुआ। जी हाँ दोस्तों, भगवान झूलेलाल साईं हुन ज़माने में
जेकी चैंपल जेके अॼु पाण चैंपल चईंदा आहियूं उन ज़माने में चईंदा हुआ खड़ाऊ लकड़ी ठहियल थींदी हुयूं, त उन खड़ाऊ जा बि दर्शन था करायूं जेकी उन ज़माने खां वठी अॼु ताणी इन मंदिर मस्जिद स्थान में सुरक्षित पई अथव। जी हाँ दोस्तों, तव्हां भाॻनि वारा आहियो, ये लाल साईं जे तव्हां चरण पादुका जा दर्शन पिया करो। जी हाँ दोस्तों, ये लाल साईं जी चरण पादुका आहिनि जेकी उन ज़माने खां वठी अॼु ताणी संभाले करे हिन स्थान ते पई अथव। जी हाँ दोस्तों, तव्हां कंटिन्यू दर्शन पिया करो। ये लाल साईं जी चरण पादुका अथव जेके खड़ाऊ बि चईंदा आहिनि, पाण हिंदी लैंग्वेज में चईंदा आहियूं चैंपल आहे। मंदिर जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि यानी पाकिस्तान जे अंदरि इहो मंदिर मस्जिद ठहियल अथव ऐं इन ई मंदिर जे अंदरि लाल साईं जा ॾाढा फोटो तस्वीरूं जेकी असां तव्हांखे वीडियो जे माध्यम सां ॾेखारूं पिया उहे आहिनि। तंहिंजे अलावा शिव मंदिर बि अथव। जी हाँ दोस्तों, असां उन ज़माने खां वठी शिवलिंग आहे कि भॻवानु झूलेलाल साईं शिव जी आराधना बि कंदा हुआ, पूॼा बि कंदा हुआ, त उहो शिवलिंग बि असां तव्हांखे ॾेखारूं पिया। भॻवानु शिव जी पूॼा अॼु बि उते थींदी अथव, बाक़ाइदा सुबुह शाम जी आरती बि थींदी अथव, पूरो हिकिड़ो शिवलिंग अथव, असां तव्हांखे दर्शन करायूं पिया। जी हाँ दोस्तों, दर्शन करो भॻवानु शिव जा। तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि भॻवानु लाल साईं जॾहिं उते पहुता हुआ हिन जॻह ते लॻभॻि नसरपुर खां वठी या 22 किलोमीटर ते इहा जॻह पवंदी अथव। त इन जॻह ते चईंदा आहिनि कि पहुचंदे ई लाल साईं जेॾी महिल उहो मुसाक़ी इत्यादि पाण कंदा आहियूं न, जेके पाण ॾंधण चईंदा आहियूं, पेस्ट इत्यादि चईंदा आहियूं अॼु जे ज़माने में, त उहो करे करे उन खां पोइ हिते हिकिड़े वण खे हिते चईंदा आहिनि कि वण पोखियनि, उहो तत्काल वॾो थी वियो हो। तत्काल उहो वण अॼु बि स्थिर अथव जंहिंजा असां तव्हांखे दर्शन था करायूं। उन वण हेठि अॼु बि हिंदू जोत इत्यादि ॿारींदा आहिनि, उन्हनि जा दर्शन कंदा आहिनि, उन जी परिक्रमा कंदा आहिनि। जी हाँ दोस्तों, सिंधी हिंदू ते अॼु बि उते जोत इत्यादि ॿारींदा आहिनि ऐं परिक्रमा बि कंदा आहिनि ऐं उन जी जेके पता इत्यादि आहिनि न, उन में अॼु बि चमत्कार थींदो आहे। जेको को बीमार थींदो आहे, को रोगी थींदो आहे, त उहो हिन वण जा चकर बि खाईंदो आहे, परिक्रमा बि कंदो आहे, हिन जी जेके आहे न पतियूं खाईंदो आहे न, त चईंदा आहिनि कि हिन सां न सभई रोग आहे न ठीकु थी वेंदा आहिनि। त दोस्तों, हिन वण में अॼु बि चमत्कार अथव। इहो उहो वण अथव जेके लाल साईं पंहिंजे हथ सां पोखियो। जी हाँ दोस्तों, दर्शन करो लाल साईं जे वण जो। तंहिंजे अलावा तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि जेॾी महिल हिते पाणी जी किल्लत थी त लाल साईं भॻवानु हिते तलवार ज़मीन ते हई हुई। जी हाँ दोस्तों, भॻवानु झूलेलाल साईं हिते तलवार ज़मीन ते हई हुई, त उन ज़मीन जे अंदरि हिकिड़ो कुओ ठही वियो हो जेको अॼु बि उते स्थिर अथव। असां तव्हांखे दर्शन पिया करायूं लाल साईं जे खूह जो। जी हाँ दोस्तों, ही ॾिसंदा था लाल साईं जो खूह अथव। इहो हुन ज़माने खां वठी स्थिर अथव, मिठो पाणी अथव, जे ज़माने में लाल साईं चमत्कार करे तलवार ज़मीन ते हणी करे इन जो निर्माण कयो हुई। जी हाँ दोस्तों, तव्हां दर्शन करो पिया लाल साईं जे खूह जो। उहो जेको लाल साईं जे चमत्कार सां उन्हनि प्रकट कयो हो। त दोस्तों, इहो सॼो नज़ारो अथव सिंध जे नसरपुर खां 22 किलोमीटर अॻियां चईंदा आहिनि तारिक शेख या शेख तारिक चईंदा आहिनि, उन जी मज़ार हिते चईंदा आहिनि आहे ऐं भॻवानु लाल साईं जो स्थान हिकु साथ आहे। त इन जो बि असां ख़ुलासो करूं था कि तारिक शेख ऐं भॻवानु झूलेलाल साईं में छा फ़र्क़ु आहे, असां तव्हांखे ॿुधायूं था थोरी देरि जे अंदरि। बसि तव्हां कंटिन्यू वीडियो ॾिसंदा रहो। त इन खां पोइ उते जे सेवादार असांखे ॿुधायो कि जेको पले ते सवार झूलेलाल साईं आहिनि, इन जे पुठियां हिकिड़ी ॾाढी सुठी हिकिड़ी कहानी ॿुधायूं आहिनि। उहो बि असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां ॿुधायूं था कि चवनि था कि जॾहिं कुझु माण्हू दरिया जे अंदरि हलिया पिया नाव जे अंदरि, त उन्हनि जी नाव ॿुॾण लॻी हुई। त उन टाइम ते उन्हनि लाल साईं खे पुकार कई कि असांजी रक्षा करो। त लाल साईं पले ते सवार उन्हनि खे नज़र आया, उन नाव खे हथ सां पकड़े किनारे ते लॻायो हुन ऐं उन खां पोइ हिकिड़े पर्वत ते चढ़ी आया हुआ, मतिलबु उन पर्वत ते वञी करे बीठा हुआ लाल साईं। उन पर्वत ते बि हिकिड़ो मंदरु आहे लाल साईं जो, उन जे बारे में बि असां तव्हांखे अचण वारे वीडियो में ॿुधाईंदासीं। जी हाँ दोस्तों, कंहिं पर्वत ते उहो वञी करे बीठा हुआ ऐं उते कुझु समय रुकिया बि हुआ लाल साईं। त उन पर्वत ते कहिड़ो मंदरु आहे उन जे बारे में बि असां तव्हांखे असांजे नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदासीं। हिन मंदर जी ज़मीन जी ॻाल्हि करूं त इहा ज़मीन कंहिं ज़माने में जॾहिं लाल साईं हिते आया हुआ त ॿुधायो वञे थो कि 4 भाउर हूंदा हुआ। उन्हनि इहा ज़मीन लाल साईं सां प्रभावित थी करे, लाल साईं जे प्रवचन खे ॿुधी करे ऐं उन्हनि जे दर्शन सां प्रभावित थी करे इहा ज़मीन उन्हनि खे दान ॾिनी हुई। इहो सॼो परिसर जेको मंदिर मस्जिद जो ॾिसो पिया, इहो उन्हनि जो दान करियल आहे 4 भाउरनि जो। ऐं उन्हनि 4 जी जेकी आहे न समाधि स्थल चओ या उन्हनि जी कबरूं चओ, उहे अॼु बि इन ई स्थान जे अंदरि ठहियल अथव। उन जा बि असां तव्हांखे दर्शन करायूं था। ऐं वॾी ॻाल्हि कि इन्हनि जा जेका वंशज आहिनि अॼु हिन मंदर मस्जिद जी सेवा कंदा आहिनि। अॼु बि अगरि तव्हां हिन कॾहिं अहिड़ो मौक़ो लॻे तव्हां हिन जॻह ते वञो था त तव्हांखे हुन जा वंशज मिली वेंदा
जैन लाल साईं खे इहा ज़मीन डोनेट कई हुई, गिफ्ट कई हुई। जी हाँ दोस्तो, त उन्हनि जा असां जेके चारनि जी क़बरूं ठहियल आहिनि, चारनि भाउरनि जी, जेके इहो कमु करे अज़र अमर थी आहे, चाहे उनखे क़बरूं चओ चाहे तव्हां समाधि चओ। त दोस्तो इहा असां तव्हांखे लगातार असांजे चैनल जे माध्यम सां एतिरी सुठी जानकारी ॾियूं पिया। सो इन ई मंदिर मस्जिद जे अंदरि हिकिड़ी आहे न नेम प्लेट लॻल अथव, पटी लॻल अथव, जंहिंजे अंदरि लिखियलु आहे कि 1865। जी हा दोस्तो, दोबारा ॿुधो, 1865 में हिकिड़े सिंधी सेठ इन पूरी परिसर जो जेको आहे न इहो जर्जर अवस्था में थी वियो, जर्जर अवस्था में थी वियो, ऐं जेको चवंदा आहिनि न कि जॻह जॻह तां टुटणु चालू थी वियो। त उन सिंधी सेठ इन जो सॼो जेको चइजे न विकास करायो हुई, नवनिर्मित करायो हुई, हिकु प्रकार सां नवनिर्मित करायो हुई। माना इन जो पूरो जेको आहे संगमरमर वग़ैरह, दरवाजा वग़ैरह सभु रिपेयर करायो हुई, ऐं काफ़ी लंबो फंडिंग इन अंदरि उन कयो हुई। ऐं इन जे कारण उनजी अॼु बि नेम प्लेट लॻल अथव। हिकु त सिंधी अरबी में लिखियलु अथव ऐं ॿिए तरफ़ अंग्रेजी में लिखियलु अथव। उहो बि असां तव्हांखे नेम प्लेट ॾेखारूं पिया कि 1865 में उन हिन जो न पूरो जेको चीज़ न जर्जर अवस्था में हिनखे पूरो ठारायो हुई चङे नमूने, सुठे नमूने, ताकि दर्शनार्थियुनि खे को परेशानी न थिए। अंदरि जेका मस्जिद लाइ करे चवंदा आहिनि न, हिंदुनि लाइ करे विश्राम गृह जेको ठहियलु अथव, ऐं मस्जिद जे जेके पासे आहे उते मुसाफ़िर खानो ठहियलु अथव। जी हा दोस्तो, आख़िरकार असां तव्हांखे ॿुधायूं था कि तारिक शेख जी अंदरि हिकिड़ी मज़ार ठहियलु अथव, जेके जट मञंदा आहिनि ऐं उनजी इबादत कंदा आहिनि, उनजी पूॼा कंदा आहिनि, उनजी आराधना कंदा आहिनि, ऐं जस्ट पासे में भॻवान लाल साईं जो स्थान ठहियलु अथव। त दोस्तो आख़िर तारिक शेख केरु आहे? ऐं भॻवान झूलेलाल साईं त इष्ट आनी, असांजा देवता आनी। त आख़िर हिन ते असांजी चर्चा थी। असां इहे सभु वीडियो कलेक्ट कया सिंध पाकिस्तान जे कुझु माण्हुनि खां, छोकी हिन पुठियां काफ़ी असांजी खोजबीन हली पई। अंत त आख़िर असांखे कुझु अहिड़ा सुहिणा सुठा माण्हू मिलिया जंहिं असांखे जानकारी उपलब्ध करायूं, वीडियो उपलब्ध कराया। त आख़िरकार इहा ॻाल्हि खुली करे आई कि जॾहिं लाल साईं हितां खां पंहिंजो कमु पूरो करे जेॾीमहिल विया पिए, ऐं धरती में तलवार धरती ते ईअं न धरती फाटी हुन अंदरि समाइजी विया हुआ। त दोस्तो उन टाइम ते हिंदू ऐं मुस्लिम ॿई आपसरी में झगड़णु लॻी आहे कि असांजो देवता आहे, ही असांजो देवता आहे। त उन टाइम ते लाल साईं जे वापसि प्रकट थिया। हुननि इहो चयो कि ॼट पंहिंजे हिसाब सां मञी था सघनि मूंखे, भले कहिड़े बि नाले सां मूंखे ॼाणी था सघनि, ऐं तव्हां मूंखे कहिड़े बि नाले सां सम्झी था सघो। त हिंदू लाल साईं, उॾेरो लाल, अमर लाल, झूलेलाल, अनेको नालनि सां हुनखे पुकारींदा आहिनि, ऐं उते ई ॼट हिननि खे तारिक शेख जे नाले सां पुकारींदा आहिनि, ऐं इहा हुन जे नाले जी मज़ार हुननि ठाहे रखी आहे। त दोस्तो तारिक शेख ऐं भॻवान झूलेलाल, हिननि ॿिन्हिनि जे बारे में असां तव्हांखे ॿुधायो कि झूलेलाल ई तारिक शेख आहे। जी हा दोस्तो, इहा ॾाढी वॾी सचाई अथव कि झूलेलाल साईं ई तारिक शेख आहिनि, ऐं ॿियो केरु कान्हे। इहे लाल साईं जी उहो इबादत कंदा आहिनि इहे ॼट। ऐं तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधायल आहियूं कि जीअं ॼट उते पहुचंदा आहिनि हिन मंदिर मस्जिद जे अंदरि, त उहे छा चवंदा आहिनि? उहे चवंदा आहिनि झूलेलाल द मस्त कलंदर। इहो हिकिड़ो नारो आहे उते, झूलेलाल द मस्त कलंदर, यानी मस्त कलंदर माना हू तारिक शेख जी मज़ार ते आया आहिनि। अगरि हिंदू सिंधी पहुचंदा आहिनि त कीअं हिक ॿिए खे संबोधित कंदा आहिनि, त उहो थोरो ॿुधी लाहियो। जीअं हिंदू सिंधी अगरि हिक ॿिए खे संबोधित कंदा त जेको पहिरियों ॼणो चवंदो आहे जय झूलेलाल, त ॿियो हुनखे प्रत्युत्तर में चवंदो बेड़ा ही पार, यानी कि हू लाल साईं जा दर्शन करण पहुतो आहे। त दोस्तो इहे ॾिसो शब्दनि जी केतिरी वॾी गणित आहे उन मंदिर मस्जिद जे अंदरि। दोस्तो हिकिड़ो टाइम हो जॾहिं हिंदू मुस्लिम जो ॾाढो हिंदुस्तान में काफ़ी जहिड़ो थियो। उन टाइम ते पाकिस्तान में काफ़ी मंदिरनि खे ध्वस्त कयो हुयो, पर इन मंदिर मस्जिद जी सुरक्षा स्वयं ॼटनि अची करे कई हुई। जी हा दोस्तो, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे कि मुसलमान ख़ुदि हिते तलवारूं खणी बीह रहिया हुआ कि हिन असां मंदिर मस्जिद खे कंहिंखे हथ कान लॻाइण ॾींदासीं, ऐं हिन खे चारो तरफ़ा कीला बंदी करे लाथियूं आहिनि। हज़ारे जे मुसलमान संख्या में अची करे इन जी सुरक्षा कई हुई। त हुननि जी हेतिरी वॾी मान्यता आहे। त दोस्तो असां तव्हांखे ॾाढी अद्भुत हिकिड़ी जानकारी ॾिनी आहे। इहा जानकारी हर हिकु सिंधी हिंदू खे पहुचाइण तव्हांजी ज़िम्मेदारी आहे, ऐं अहिड़ी ई अलौकिक जानकारी, अहिड़ियूं सुठियूं सुहिणियूं जानकारी असां तव्हांखे असांजे चैनल जे माध्यम सां ॾींदा रहंदासीं। जे अगरि तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त तव्हां हींअर ई सब्सक्राइब करियो। अहिड़ियूं सुठियूं सुहिणियूं जानकारी असां तव्हांखे ॾींदा ई रहंदासीं। जय श्री झूलेलाल। आयो लाल सभई चओ झूलेलाल बेड़ा ही पार।